बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, जीअं त असां वटि असांजो भाउ सुफ़ैदो ख़ान लड़ी आयो आहे। हीउ हिकु आज़ादु उमेदवार जी हैसियत सां हिते इलेक्शन विढ़े पियो। हीउ ग़रीबनि जो हमदर्द आहे ऐं ग़रीबनि जो यार आहे ऐं इन जे लाइ असां भाउरनि वटि लड़ी आयो आहे ऐं असांखे हिन जी मदद करणी आहे। मदद कहिड़ी सूरत में वोट ॾेई हिन खे कामयाबु करिणो आहे ताकी हीउ अॻिते वञे, असेंबलियुनि में वञे ऐं हुननि खे ॿुधाए त मां ग़रीबनि जो यार हां, ग़रीबनि जो हमदर्द हां। इन जे लाइ ताड़ी थिए ऐं असां दावत ॾींदासीं रईस सुफ़ैदे ख़ान खे त जेको अची ऐं असांखे 4 लफ़्ज़ ॿुधाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी खां पहिरीं सभिनी संगतनि खे अस्सलाम वालेकुम। जीअं त आउं आज़ाद उमेदवार जी हैसियत सां वोटनि में बीठो आहियां, तव्हां भाइरनि जी वोट जी मूंखे ज़रूरत आहे। हिकु हिकु वोट त क़ीमती आहे ऐं चवंदा हिकु वोट केरा ऐं हिकु वोट चाढ़े। सो सॼी ज़िंदगी असां हुननि जा ग़ुलाम थी रहियासीं, हुननि खे सॼी ज़िंदगी असां वोट ॾिनासीं, पर हुननि असांखे छा ॾिनो? न रोड, न रस्तो, न बिजली, न पाणी, न गैस, न स्कूल। इहे असांजा नंढड़ा ॿार आहिनि, इन्हनि जो छा थींदो? इन्हनि जे मुस्तक़बिल जो छा थींदो? हीअ किथे पढ़ंदा? स्कूल न आहिनि, हितां उहो अलाए 15-20 किलोमीटर पंधु करे। हाणे नंढड़ा मासूम ॿार कीअं 15-20 किलोमीटर पंधु करे वञनि? तव्हां पाण ॿुधायो। सो सॼी ज़िंदगी असां हिननि जी ग़ुलामी कई आहे। हाणे इन ग़ुलामी खां असांखे निजात पाइणो आहे। असांखे हाणे हिननि खे शिकस्त ॾियणो आहे। ऐं घणा असांजा भाइर चवंदा आहिनि त मां वोट न ॾियूं, मां वोट। इहो तव्हांजो सोच ग़लति आहे। तव्हांखे वोट ॾियणो आहे, तव्हांखे घरनि खां निकिरणो आहे। अॻियां मुखालिफ़ खे तव्हां कीअं हाराईंदो? घर में वेही त तव्हां कोन हाराईंदो न बाबा। तव्हां ॿाहिरि निकिरंदो, वोट हणंदो ठपो, ॿिए कंपनी में हणंदो, तॾहिं उहो हाराईंदा, तॾहिं असां खटंदासीं। पोइ ॾिसो उन्हनि खे कीअं थो शिकस्त मिले। बाक़ी घर वेठे शिकस्त न मिलंदी। सभु असांजा भाई चवंदा असां वोट न ॾींदासीं, असां वोट वारे ॾींहं ते गाह ते वेंदासीं। भाऊ चवंदो मां वापार ते थो वञा। ईअं न हलंदो कमु। वोट वारे ॾींहुं इलेक्शन में वञिणो आहे, उते वोट ॾियणो आहे। वोट ॾेई करे हुननि खे असां मुखालिफ़ खे हाराईंदासीं, हुननि खे असांखे इंतकाम वठंदासीं। ऐं पाणी हाणे ॾिसो, वॾनि शहरनि में ॾिसो पाणी किथे आहे? वीचारा माण्हू तड़पनि था पाणी ढुक जे लाइ, गटरनि जो पाणी था पीअनि। ऐं फसल फाड़ी जे लाइ थोरो घणो पाणी ईंदो हुयो, उहो बि मथां बंदि करे छॾियो। ऐं जेके हिननि जा पंहिंजा बनियूं ॿार जागीरूं आहिनि, उते पाणी जा ॾिसो वाहूं पिया वलनि, दरियाऊं था वञनि, ऐं ग़रीब वीचारा सुकनि था। अड़े असां ग़रीबनि तव्हांखे वोट ॾेई चाढ़ियो आहे न, असां ग़रीबनि तव्हांखे मथे चाढ़ियो आहे। हाणे तव्हां असांखे छो नथा ॾियारियो? मां नौकिरी जे लाइ 50 चकर हुननि जे दर ते वियो आहियां। हुननि जे दर ते वटड़ू कुता वेठा आहिनि, चवंदा न साहब कोन्हे, आराम में आहे। तॾहिं जे करे दरपतरी लॻी पई आहे। ऐं महांगाई ॾिसो, 50 रुपया तेल मिले पियो, हींअर 100 खां तेल टपी वियो आहे। ऐं हाणे असां हिननि खां इंतकाम वठंदासीं। इंतकाम कीअं वठंदासीं? वोट मूंखे तव्हां ॾिजो, असेंबली में मां वेंदुसि, बाक़ाइदा तव्हांजे बारे में वॾा टपा हणंदुसि, वॾा टपा हाणे तव्हांजे बारे में ॻाल्हाईंदुसि। महिरबानी।